Welcome to Time News Studios. You are watching 4 p.m. Bulletin. हमारे खिलाफ है, कनाल्स के खिलाफ नहीं। कनाल्स के खिलाफ तो हम सब हैं, खड़े हैं, लेकिन पीपल्स पार्टी के खिलाफ जो प्रोपेगेंडा इस कनाल के इशू को लेके किया जा रहा है, शायद हम उसका प्रॉपर मुकाबला या उसका जवाब नहीं दे सकते। मुझे बड़े वसूख से पता है कि 1 रुपया भी खर्च नहीं हुआ कनाल्स पे। मंसूबा बिल्कुल दुरुस्त 218 रुपए का पंजाब हुकूमत ने कंसीव किया है। अब किसी हुकूमत को कोई प्रोजेक्ट बनाने के लिए तो मैं उनकी सोच पर पाबंदी नहीं लगा सकता। तो ये किसी के गलत कहने पे इरसा पूरे मुल्क को डुबो रहा है। तो ये इनके चेहरे आपके जरिए मैं कहता हूँ पहचाने। पीपल्स पार्टी के खिलाफ कर रहे हैं प्रोपेगेंडा, उनको भी जरा देख लें। ये वही लोग हैं जिनको जब मुशर्रफ कालाबाग डैम बना रहा था और जब शहीद मोहतरमा बेनजीर भुट्टो कम्मू शहीद पे धरना दे रही थी, तो ये कालाबाग डैम की हिमायत में जलसे निकाल रहे थे। मकसद सिर्फ एक है इनका, पीपल्स पार्टी को किसी तरीके से खराब कर। केनालन खिलाफ न पर पीपल्स पार्टी खिलाफ प्रोपेगेंडा कई पिए। उन्हनि माण्हुनि खे सुञाणो ही उहे माण्हू आहिनि जिन कालाबाग डैम जी हिमायत में जलसा कया हुआ। उन्हनि जो मक़सदु रुगो पीपल्स पार्टी खे ख़राबु ॾेखारणु आहे। यकीन सां चवां थो त केनालनि ते 1 रुपए जो बि कमु न थियो आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सखर में मीडिया सां ॻाल्हियूं। वॾे वज़ीर चयो त इरसा कंहिंजे चवण ते मुल्क ॿोड़े रहियो आहे। पंजाब हुकूमत मनसूबे लाइ रक़म रखी आहे। असां कंहिं सूबे खे मनसूबे खां नथा रोके सघूं, पर पाणी जो को बि मनसूबो सूबनि जी इतफ़ाक़ राय खां सवाइ नथो ठही सघे। पाणी लाइ CCI जो इजलास थियणु ज़रूरी आहे। बुख्यो थी उनजो मरबो फसल गाह कीअं थींदा, ज़ुल्म ज़बरदस्ती हेॾी इन ते ठाह कीअं थींदा। सभई सियाणा याणा थियो, सभई सियाणा याणा थियो, चवां थो हाल छा थींदो, चवां थो हाल छा थींदो। असांजो साहु सिंधूअ में ठहिया केनाल त छा थींदो, असांजो साहु सिंधूअ में ठहिया केनाल त छा थींदो। कंबर में तकरारी किनाल रिथा खिलाफ सवे शहरी रस्तनि ते निकिरी आया। बस स्टैंड खां प्रेस क्लब ताईं रैली कढी धरणो। सियासी, समाजी, मज़हबी ऐं कोपरस्त अॻवाननि समेत वापारियुनि जी वॾे अंग में शिरकत। धरणे खे ख़िताब कंदे अॻवाननि चयो त सिंधु दरिया असांजो जियापो आहे, नवां किनाल क़बूल न आहिनि। तकरारी किनाल रिथा रद्द करण जो मुतालबो। सिंधु दरिया ते किनालनि जी अदावत खिलाफ सॼी सिंध सरापा एहतजाज बणियल। बाडरे भरिसां सेड़ ॻोठ में सिंधी शागिर्द तहरीक तरफ़ां रोशन बाज़ार खां रेलवे स्टेशन ताईं रैली कढी नारेबाज़ी। जामशोरे में GS सिंध मॉल जे सॾ ते इंडस हाईवे ते धरणो, ट्रैफ़िक मुअतल। खैरापुर, नओं कोट, ठारूशा ऐं दौलतपुर सफ़न जरवार में मुज़ाहिरा करे किनाल रिथा खिलाफ़ नारेबाज़ी। कंडियारो, मोरो, कड़ियो, घंवर ऐं ॿियनि शहरनि में बि मुज़ाहिरा। अॻवाननि चयो आहे त सिंध में अॻु ई पाणी जी खोट आहे। सिंधु दरिया मां वधीक किनाल कढिया विया त सिंध मुकमल तौर ते बंजर बणिजी वेंदी। फौरी तौर किनाल रिथा रद्द करे नोटिफिकेशन जारी कयो वञे। सिंध में पाणी जी मजमूई खोट 72 सैकड़ो ताईं पहुची वई। सखर बिराज वटि 71 ऐं कोटड़ी बिराज वटि 65 सैकड़ो खोट रिकॉर्ड। ॿिन्ही डैमुनि ऐं चश्मा बिराज में पाणी ज़ख़ीरो करण जो अमल हलंदड़। तरबेला डैम में 9 टन खां मथे ऐं मंगला डैम में 35 फुट पाणी जमा थी चुको। गुडू बिराज वटि मथां ऐं हेठां वकिरो 16,644 क्यूसेक। सखर बिराज वटि मथां वकिरो 16,455 क्यूसेक ऐं हेठां वकिरो 6,020 क्यूसेक रिकॉर्ड। कोटड़ी बिराज वटि मुसलसल लातबाद वकिरा 6,630 क्यूसेक रिकॉर्ड। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे बानी ऐं अॻूणे वज़ीर आज़म शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी 46वीं वरसी मल्हाई पई वञे। PP पारां गढ़ी ख़ुदाबख़्श भुट्टो में जलसो रिथियल। कारकुननि जी आमद जो सिलसिलो जारी। जलसे खे बिलाल भुट्टो ज़रदारी ऐं ॿिया मरकज़ी अॻवान ख़िताब कंदा। KP जे गवर्नर फैसल करीम कुंडी ऐं सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह समेत ॿिया अॻवान गढ़ी ख़ुदाबख़्श में मौजूद। वरसी जे मौक़े ते सिक्योरिटी सख़्त। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे मिशन खे जारी रखंदासीं। सदर आसिफ अली ज़रदारी जो शहीद भुट्टो जी वरसीअ ते पैगाम। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो हिकु अज़ीम लीडर, दिलेर अॻवान ऐं अवाम जो हक़ीक़ी नुमाइंदो हो। पाकिस्तान जी ख़ुदमुख़्तियारी, जमहूरियत ऐं अवामी हक़नि जे तहफ़ुज़ लाइ हर मुमकिन क़दम खणंदासीं। बिलावल भुट्टो ज़रदारी पंहिंजे पैगाम में चयो आहे त शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो क़ौम खे मायूसी मां कढी नई ज़िंदगी ॾिनी। शहीद भुट्टो अॼु बि अवाम जी दिलनि में ज़िंदा आहे। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो पाकिस्तान में जमहूरी क़दरनि जो अलमबरदार हो।
वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी वरसी ते पैगाम। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त जमहूरियत खे हथी वठाइण में शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी ख़िदमतुनि खे सदाईं यादि रखियो वेंदो। नए माली साल जी बजट जे तयारी जे सिलसिले में IMF जो वफ़द अॼु पाकिस्तान पहुचंदो। ज़रनि मूजिबि IMF जो वफ़द माली साल जे वफ़ाक़ी बजट जी तयारी जे हवाले सां अहम ॻाल्हियूं कंदो। IMF वफ़द नाणे वारी वज़ारत जे अख़्तियारनि सां गॾिजी बजट जी तजवीज़ुनि जो जाइज़ो वठंदो ऐं टैक्स रेवेन्यू, ख़र्चनि ते कंट्रोल ऐं तरक़ियाती मनसूबनि ते ॻाल्हि ॿोल कंदो। ऐं सदर आसिफ अली ज़रदारी ख़िलाफ़ सोशल मीडिया ते गैर इख़लाक़ी पोस्ट शेयर करण पुलिस ऑफिसर खे महांगी पइजी वई। SI इब्राहिम हैदरी इब्रार शाह गिरफ़्तार। मथस सुखन थाणे ते पीका एक्ट तहत केस दाख़िल। केस ड्यूटी ऑफिसर याकूब जी फ़रियाद ते दाख़िल कयो वियो। फ़रियादी FIR में ॼाणायो आहे त 2 अप्रैल ते कमेंट्स पढ़ी रहियो होसि त इब्रार शाह अहम उहिदे ते मौजूदु शख़्स ख़िलाफ़ इशारो कंदे गैर इख़लाक़ी ॻाल्हियूं लिखियूं। इब्रार शाह जे उन ई अमल सबबि मूं समेत ॿियनि शहरनि जी दिलि आज़ारी थी।